बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असांजो सिलसिलो हले थो पियो सूरह बक़रा जो दर्स आहे उन में। त ही ॾिसो थोरो हिनखे त असां सिखूं था सूरह अल बक़रा। हिन में लिखियलु आहे त ही मिन इला मिन रक़मुल आया इला रक़मुल आया। पहिरियों जेको असांजो सबक़ शुरू थियो उहो पहिरीं आयत खां 5 आयत ताईं। उनवान हिन जो हुयो किताब ज़ालिकल किताब ला रैब फीह, जंहिंमें को शक कोन्हे। किताब अॻिते हलण खां पहिरीं पहिरीं ॻाल्हि तइ चुकी त हिन में का शक कोन्हे। को जेका ॻाल्हि किताब में आहे सभु सच आहे, ठीकु ऐं हक़ीक़त ते मबनी आहे। उन खां पोइ ही आहे नुकातुल बारिज़त, माना इम्पॉर्टेंट आइटम्स हुन में जेके आहिनि, ठीकु आहे न, कहिड़ा नुक़्ता आहिनि। हाणे असां मुकमिल करे आयासीं 50 ताईं। हींअर असां अॼु सिखंदासीं इंशा अल्लाह ताला 50 आयत खां 60 नंबर आयत ताईं। इन में जेको आहे न, बनी इसराइल खे छुटकारो कीअं मिलियो, फिरौन जे अज़ाब मां सभिनी खे ख़बर आहे, उहो ज़िक्र आहे। गाबे जी पूॼा कई उन्हनि बनी इसराइलिन, किताब नाज़िल थियो उन्हनि ते, नाफ़रमानी कयूं, अलाह माफ़ी कीअं ॾिनी, इहो सभु हिन में ज़िक्र ईंदो इंशा अल्लाह ताला। थोरो थोरो ॾिसंदासीं। इहो ज़हन में रखणु खपे त क़ुर शरीफ़ जो जॾहिं सूरह बक़रा शुरू थी आहे त बनी इसराइल जो किसो 40 नंबर आयत खां शुरू थियो आहे, ठीकु आहे न। त इहो जेको आहे यादि ॾिसो हिन में लिखियलु कीअं आयो, या बनी इसराइल इज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, यादि करो मुंहिंजी नेमत, नेमती मुंहिंजी नेमत जेका मूं कई, अनअमत जेका मूं इनाम कई तव्हां ते, ठीकु आहे। उन खां पोइ नेमती लफ़्ज़ आहे, हो अनअमता ॿई अलॻि लफ़्ज़ आहिनि, हिन ग्रामर खे नथा ॾिसूं। ऐं ॿियो व इया फरहबुन, इन में ॾिसो हिकिड़ो असांखे तव्हां लफ़्ज़ ॾिसंदव अलम शरीफ़ में, इया कन आबुद व इया कन नस्तईन, इन खे हसर चइबो आहे, माना इहो फ़क़त लाइ थींदो आहे, फ़क़त मुंहिंजी, ठीकु आहे। ऐं जॾहिं हिते असां चऊं था व इया क माना फ़क़त तुंहिंजी असां इबादत कयूं था, हिते छा आयो आहे, अलाह पाक छा थो चए, व इया फ़क़त मूंखां ईद ॾियो, ऐं रुॻो मूंखां ई डपु रखो, ठीकु। ॿी ॻाल्हि जेका इम्पॉर्टेंट, असां कयूं था आयतूं घणियूं 50 खां 60 ताईं, पर यादि रखो त जेको असां लास्ट टाइम करे आयासीं 40 नंबर में बनी इसराइल जी ज़िक्र आयो, वरी 47 नंबर में वरी साॻे नमूने सां आयत आई आहे, पर ही लाइन चेंज थी वई आहे हेठि वारी। हे ॾिसो, ही सॼी हिकिड़ी आयत आहे, ही ॿी आयत आहे हीअ, पर हिन में या बनी इसराइल इज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, इहो हिते बि आहे, हिन में बि आहे। हिते जेको आयो व औफ़ू बिअहदी औफ़ बिअहदीकुम, पहिरीं पहिरीं जेको अलाह पाक जा ॾियारा अथनि त तव्हां जेको मूंसां वाइदो कयो उहो पूरो कयो, त मां तव्हां सां वाइदो कयो पूरो कयां न। उन खां ॿी आयत में कीअं आयो हिते, व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन, तव्हांखे मूं फ़ज़ीलत ॾिनी आलिमनि जे, उन जेके आलमनि ते, जेके आलम माना आलिम माना पढ़ियल लिखियल आलिम न, आलम माना जेको दुनिया जा आलम चइबो आहे, माना 18,000 त आलम आहिनि, पर हाणे हिन में 2 मानाऊं आहिनि हिननि जूं, जेके के इहो था कनि त सभिनी आलमनि ते उन ज़माने में उन्हनि खे फ़ज़ीलत तो ई चए, इंसान खे अफ़ज़ल आहे न हूअं बि त, पर ॿिए कंहिं ईअं बि तस्वीर कई आहे त उन वक़्तु जेके क़ौमूं हुयूं उन्हनि क़ौमुनि में तव्हांखे फ़ज़ीलत ॾिनी। अल्लाह आलम। बहरहाल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कजे थी पई त हुनखे 2 पुट हुया, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम। हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम थियो, उन में बनी इसराइल में 1000 पैगंबर आया, 1800 प्लस सालनि ताईं, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं तक़रीबन 1000 पैगंबर आया, ठीकु आहे। उन खां पोइ हज़रत हिन में हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां असांजो सैयदुल मुरसलीन ख़ातमुन नबीयीन रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्म आया, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहे किथां आया, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको बनी इसराइलिन जो आख़िरी पैगंबर हो, बनी इसराइल हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जी औलाद मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो। उन खां पोइ ॿियो को पैगंबर हाणे कोन्हे, पोइ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां पैगंबर आयो असांजो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 570 सालनि खां पोइ, ठीकु आहे। या बनी इसराइल असां ॾिठोसीं जीअं शुरू थी ही आयत, हिन में अहम ॻाल्हि कहिड़ी सम्झणी आहे, या चइबो आहे हर्फ़ निदा, ऐं जेको आहे पोइ बनी इसराइल जंहिंखे सॾिजे थो उनखे चइबो मुनादा, ठीकु। अहिड़े नमूने सां
49 नंबर आयत ही जेका असां इहो ॾिठो त जेके अलाह पाक फरमायो आहे नजैनाकुम मिन आले फिरौन, तव्हांखे असां निजात ॾियाराई कंहिंखां आले फिरौन खां। इहो असां ज़िक्र करे चुका आहियूं। ॿी ॻाल्हि इहा इम्पॉर्टेंट, ॾिसो व इज़ आयो आहे हिते, व इज़ ॿ लफ़्ज़ हूंदा आहिनि, असां लास्ट टाइम सम्झोसीं व इज़ या ईंदो आहे इज़ा। उहो हिते ॾिसो इज़ जॾहिं ईंदो त इहो मादी जी ॻाल्हि आहे, माना पुराणी जेका थी चुकी। ऐं इज़ा जॾहिं ईंदो, इज़ा वक़ातिल वाक़िअ जेका थींदी क़यामत, उहा इज़ा। ठीकु आहे। ही मुदारी में ईंदो आहे, माना इहो मुस्तक़बिल लाइ या प्रेज़ेंट लाइ, मुस्तक़बिल लाइ ईअं चइजे। ठीकु। उन खां पोइ 50 नंबर आयत ई त व इज़ फ़रक़ना, अगेन हिते आयो त व इज़, जो पोयों किसो आहे न, हर जाइ ते तव्हां व इज़ व इज़ व इज़ ॾिसंदा। साईं हिन खे म्यूट कजो था रियासा प्लीज़ सभिनी खे। ऐं व इज़ फ़रक़ना बिकुमुल बहर, जॾहिं असां छा कयोसीं, चीरियोसीं। चीरियो छा कयो, फ़र्क़ु कयो हुन में, माना अलॻि अलॻि कजे, या फ़र्क़ु न हिते लफ़्ज़ आयो आहे, छो जो फ़र्क़ु कबो आहे कंहिंमें, हक़ ऐं बातिल में, माना ॿ शयूं अलॻि कबियूं आहिनि। ईअं ई जेको समुंड खे अलाह पाक जॾहिं ॿ हद कयो, ॿ हद न कयो, सॉरी ईअं चइजे त हिन में चीरियो उनखे त जीअं ही गुज़री वञण में रस्तो ठाहियो, ठीकु आहे न, त बिकुमुल बर तव्हांजे लाइ क्लियर। हीउ ॾिसो कीअं कमाल अंदाज़ो लॻाइजे, समुंड आहे, थोरो पाणी जो, थोरो छड़ो पाणी जो ईअं ॿोॾी न अचे छड़ो ईअं हल्की फुल्की बि, त माण्हू जो हालत अचर थी वेंदो आहे। हीउ समुंड आहे, हिन जूं छा छोलियूं हूंदियूं जॾहिं ॿ हद इहो थियो हूंदो, हा न, त कीअं छोलियूं मथे हूंदियूं, इंसान जो कदु केतिरो हूंदो हिननि छोलियुनि जे हिसाब सां। ॾिसो हिन अछी हिन ताईं बि न पुॻो हूंदो, हिकु इंसान जो कदु केतिरो हूंदो, ऐं हीअ माना घणी अधु किलोमीटर त मथे हूंदा। इहो पाणी अलॻि अलॻि आहे, जंहिं विच मूं गुज़रिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम वठी निकितो पंहिंजी क़ौम खे, जॾहिं वठी ॿिए किनारे ते होॾे पुॻो, ऐं पुठियों हू जॾहिं फिरौन जी क़ौम हुई आले फिरौन, उहे जीअं विच में हिते पुॻा आहिनि, हू निकिरी विया। अलाह पाक हुकुम कयो, समुंड मिली वियो, सभु ॿुॾी विया। अलाह पाक ईअं निजात ॾिनी उन्हनि खे। इहा हिननि जी हालत थी। समुंड जो पाणी जॾहिं मिलंदो पाण में अची, केरु पंहिंजी जान छॾाए सघंदो, कंहिंखे एतिरी ताक़त आहे, कंहिंखे कोन्हे का। हाणे असां हलूं था पिया, जेको असांजो क्लास आहे अॼु, इहो रिवीजन थी वई। 50 खां असां 60 ते हलियासीं न, त 50 इहो थियो। हाणे 51 अचे थो पियो। अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि थो चए हिते, अगेन इहो आयो आहे व इज़, माना जॾहिं। ऐं यादि करियो, पुराणी मादी जी ॻाल्हि आहे न, ऐं यादि करियो बनी इसराइलो, व इज़ जॾहिं, वा अदना ॾिनोसूं अंजाम, वाद में हूंदो आहे न, वाइदो पाड़बो आहे, वा अद ना कंहिं ॾिनो, ॾिनोसूं माना असां ॾिनो, ॾिनोसूं हिकिड़ो सिंधी जो टर्म आहे न, पर इहो थींदो छा, ॾिनो अंजाम कंहिं, असां जॾहिं ॾिनोसूं अंजाम कंहिंखे, मूसा अलैहिस्सलाम खे, छाजो, अरबईन लैलतन, लैल माना राति, सभिनी ख़बर हूंदी, अरबा माना 4, छो जो अॻे जेके ॾींहं शुरू थींदा, हींअर बि तव्हां कैलेंडर में ॾिसंदव त संडे खां शुरू थींदा आहिनि, ठीकु आहे न, संडे मंडे ट्यूसडे वेनसडे, चोथों ॾींहुं थींदो अरबा। अरबईन 40 रातियुनि जो अलाह पाक अंजाम ॾिनो कंहिंखे, मूसा अलैहिस्सलाम खे, जॾहिं कोह तूर ते घुराई हुनखे 40 रातियुनि लाइ। त चवनि था त हूअं 30 रातियूं हुयूं। उहो जेको ज़ीक़ाद जो महीनो हुयो, अलाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो त 10 ॾींहं तव्हां इज़ाफ़ो कयो, छो जो 10 ॾींहं जेके ही ज़िल हज जा आहिनि, इहे बि तमामु बरकत वारा ऐं तमामु अहम आहिनि। 30 ॾींहंनि खां पोइ इहे 40 ॾींहं थी विया। इन करे हिन में 9 तारीख़ जो रोज़ो रखणु त तमामु अहम आहे। जेको नथो रखी सघे त नफ़ली रोज़ो आहे, को तव्हांखे कोई फिदियो वग़ैरह न आहे ॾियणो, न ॾिठो रखी सघे त परवाह न आहे, पर रखे त ॾाढो सुठो आहे, तमामु वॾे फ़ाइदो आहे। ऐं हीअ 40, इहे 10 ॾींहं ज़िलहज जा हूअं बि तमामु अहम आहिनि। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको 40 रातियुनि जो अलाह पाक खेनि घुरायो, उन में 10 रातियूं हिन जूं बि आहिनि ज़िलहज जूं। थुम तख़स्तुमुल इजल, पोइ वरितो तव्हां, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम होॾे वियो त पोइ तव्हां पुठियां छा कयो, पोइ वरितो तव्हां गाबे खे मबूद करे। इजल छा आहे, गाबो, मैं गऊं जो वछड़ो जीअं थींदो आहे, वछड़ो जीअं चइजे, वछड़ो चइजो, गाबो या वछड़ो, ठीकु आहे। पर वछ मुंहिंजे ख़्याल में मैं जी थींदी आहे, गाबो लफ़्ज़ सही आहे। वरितो तव्हां गाबे खे मबूद करे, ठीकु।
हाणे हिते ही जेको ॾिसो हमज़तुल वसल आहे न, इहो थींदो सुम्मत, सुम्म हिन शब्द बि ईंदी, वरी हिनखे ता हिन शब्द सां बि ॻॾाइबो। जॾहिं पढ़बो कीअं पढ़बो, सुम्मत ख़ासि तो मुल अजल, मुल 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 हीअं थी वेंदो। या जेकॾहिं हिते चए सुम्मत ख़ासि तुम अल अजल, लाम सां जॾहिं बि हमज़तुल वसल ईंदो त अलिफ ते फतह ईंदी आहे, या त पोइ अखर सां गॾिजी वेंदो त हमज़तुल वसल किरी पवंदो आहे मुल। पर जेकॾहिं हीअं पढ़बो हमज़तुल वसल खे हरकत ॾेई पढ़बी, हरकत कहिड़ी ईंदी, फतह जी ईंदी, छो जो लाम सां जॾहिं बि हुजे हमज़तुल वसल ते फतह ईंदी। अल इजल पढ़बो या मुल इजल। कीअं, मिम बादी, हज़रत मूसा ते वञण खां पोइ, अंतुम ज़ालिमून, ऐं हुआ तव्हीं ज़ालिम। ज़ालिम हिकु, ज़ालिमून माना घणा, सभु ज़ालिम हो तव्हां, जिन इहो कयो उहो ज़ुल्म कयो पाण ते। अंतुम माना तव्हां, साम्हूं जमा लाइ थींदो, अंत माना तूं। असां इहो चयो आहे त TPI जेको असांजो आहे, उहो मां ग्रामर जो जॾहिं पढ़ंदा हुआसीं, उन में हथ जा इशारा करे ग्रामर सम्झण जी कोशिशि कबी, मादी छा आहे, मुस्तक़बिल छा आहे, हूअं त विसरी थो वञे न, पर असां न। ऐं ॿियो इशारा ॾेई मां तूं चइबो, तूं हीअं इशारो कबो हिक जे लाइ। अंत जेकॾहिं मोनिस हूंदी त असां खॿो खणी ईंदासीं, अंती। ऐं अंतुम जमो जे लाइ, अंतुन न, ही चारई अखर थींदा जमो जे लाइ। मोनिस लाइ खॿो हथु इस्तेमालु कंदासीं, मुज़कर लाइ सॼो हथु इस्तेमालु कंदासीं। TPI ग्रामर ते आया सभु सम्झंदासीं, पर तमामु बेसिक शयूं आहिनि, ॾाढो आसानी थींदी, तव्हां थोरा नंढा नंढा लफ़्ज़ सम्झजनि त। ग्रामर में अञा डेप्थ में असां कोन विया आहियूं, पर थोरा थोरा लफ़्ज़। अंतुम ऐं तव्हां लिखियो पियो न, तव्हीं, ज़ालिमुन माना ज़ालिम। ऐं ॿियो साॻे नमूने सां हिते हीअ लिखियल अथव, ॾिसो हिते, या त हीअं पढ़बो सुम्मत, या पढ़बो इत। हाणे हिमज़तुल वसल आहे हिते, त पोइ असां अलिफ फतह न ॾिनीसीं हिन ते, उहो हिन जे करे हिन जो कानून ॿियो आहे, अल न हुयो, हिन अल न जो फतह अचे, ठीकु थियो इहो। उन खां पोइ अल अजल, हाणे हीउ जेको आहे न, गाबो ठाहियूं सोनू, कंहिं ठाहियो, सामरी जादूगर, उम्मतीअ सभई कंहिंजा, इहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा। उन सोनू गाबो ठाहियो, हिननि खे इन जी पूॼा कयो। हीअ जॾहिं हवा हलंदी हुई त रांभ बि कंदो हुओ, ठीकु आहे न। ऐं उन खां पोइ पूॼा कयूं त पोइ हीउ जेको नंबर आहे, इनखे थोरो यादि रखिजो, लॻभॻि 75,000। इहो छाजो नंबर आहे, इहो अॻिते ॾेई ॾिसूं था पिया। क़ुर पाक जी आयत अचे त पोइ हिनखे सम्झिबो। अलाह पाक चए थो पियो त तव्हां गाबे जी इबादत कई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अंजाम ॾिनोसीं, उते घुरायोसीं 40 रातियूं, त पुठियां तव्हां इबादत कई कंहिंजी, गाबे जी। अलाह पाक ॿी आयत 51 खां पोइ 52 आयत में थो चए, सुम, पोइ मुआफ़ कयो कंहिं न असां, माफ़ कयो असां, अफ़व न, आइन थींदो त निड़ी जे विच तां आवाज़ निकिरंदो, अफ़व न, माफ़ कयो असां कंहिंखे, अनकुम तव्हांखे, कीअं, छाजे करे, कॾहिं उहो मिम बाद ज़ालिक, उन खां बाद, त छाजे करे अलाह साईं माफ़ कयो उन्हनि खे, त लअल्लकुम, मन, ही ॾिसो ही थी वियो लअल्ल मन, मन कुम तव्हीं तशकुरू, त तव्हीं शुक्रानो कयो। अलाह पाक इन्हनि खे माफ़ कीअं कयो, उहो हिते अचे थो। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम वापसि मोटी आयो, ॾिसई त हिते गुमराही में पिया आहिनि। पहिरीं त हज़रत हारून अलैहिस्सलाम ते कावड़ियो, छो उहो त नबी हो न, हिनखे चई त कीअं हिननि खे छॾियो आहे त मूं त ॾाढो हिननि खे सम्झायो, ही ज़ालिम क़ौम आहे, मञनि न पिया माण्हू। हा, पर कुझु माण्हू हुया जिन मूंखे ॿुधो सम्झो त इहो ग़लति आहे, इहो असां शिरक था कयूं, कुफुर था कयूं ऐं ग़लति था कयूं, इहो उहे बिल्कुलु सम्झी विया, पर के ज़ालिम हुया जेके न मञियो जिन। पोइ अलाह पाक जो हुकुम थियो, नबी सॻोरो हुयो, उन शरीयत नाफ़िज़ कई। हाणे या त इन्हनि खे सज़ा मिलणी हुई दुनिया में बि, आख़िरत में बि। पोइ अलाह पाक जेको तफ़सीरनि में अचे थो पियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुकुम कयो उन्हनि खे अलाह जे हुकुम सां त जिन इहा इबादत कई आहे, उन्हनि खे क़तल कयो वेंदो। पोइ छा थियो, क़तल करण जो इहो कीअं थियो त 12 खानदान हुया न, 12 भाउरा उन्हनि जा खानदान हुया। हाणे जेकॾहिं
हिकिड़ो ख़बर ई पक ई त भई ही मुर्दत आहे, दीन खां फिरी वियो आहे, हिनखे क़तल करिणो आहे, 4-5 ॼणा फॉर एग्ज़ाम्पल 5 ॼणा आहिनि, भई उनखे केरु क़तल करे, उनखे जेकॾहिं ॿिए ख़ानदान वारो क़तल थो करे त दुश्मनी थी थिए। इन करे हुकुम इहो आयो त उन्हनि जे पंहिंजे ख़ानदान में जेके नेक हुया उहे रहिया, माना तस्वीर ईअं शुरू थी जेको आहे त जेके गुनाहगार आहिनि उहे हेठि माना वेही रहंदा, उन खां पोइ जेके जेके नेक हुयनि उहो हिकु हिकु जेको हुनखे जेके बि उन खां हिकिड़ो हिकिड़े सां जेको माना हुनखे मारींदो वेंदो। पोइ हिन में ॿियूं बि ॻाल्हियूं अचनि थी पियूं, पोइ कोई उदय थी आहे, कुझु छा थियो आहे, बहरहाल त जीअं बहरहाल मक़सदु चवण जो इहो आहे त चवनि था त तक़रीबन जॾहिं इहो पूरो थियो आहे हुकुम जो त भई सभु जेके हुया जेके बि मुर्तद हुया उन्हनि सभिनी खे क़तल करे जॾहिं ख़तमु कयो तॾहिं रोशनी थी आहे या छा, त पोइ ॾिठो त 75,000 माण्हू तक़रीबन, हाणे पूरा 75,000 त न हूंदा न, पर अंदाज़ो इहो आहे त माना 70,000 खां बि मथे माण्हू हुया 75,000 ताईं, जिन हालत कुफ्र कयो उनखे सज़ा मिली। पोइ अलाह पाक इहो जेको चवे थो वला आलम, हाणे हिन जो तर्जुमो कीअं थी सघे थो या मफ़हूम तस्वीर इहा तफ़सीर ई थी सघे थी पई, त पोइ अलाह पाक उन्हनि ते माना क़यामत ॾींहं जे लाइ उनखे माफ़ करे छॾियो, पोइ माफ़ कयो असां तव्हांखे त मन तव्हीं शुक्रगुज़ार थियो, त जीअं बाक़ी जेके आहे उनखे कम से कम शुक्रगुज़ार थियनि न त उहे इन सज़ा खां बची विया, अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे अॻिते अलाह पाक चए थो पियो वइज़ आतैना मूसा अल किताब, मां छा थो पढ़ां, मूसा हिते रुकी म्यूट कजो सभी पाण खे प्लीज़, प्लीज़ म्यूट कयो पाण खे, अदा रियाज़ साहब। वइज़ ऐं यादि करियो जॾहिं आतैना ॾिनोसूं, आत माना ॾियणु, आतैना असां ॾिनो, ॾिनो कंहिं असां आतैना मूसा खे अल किताब वल फुरक़ान। साईं रियाज़ साहब थोरो म्यूट कराइजो सभिनी खे साईं। मूसा इनसे अल किताब, अल्लाह ही हमज़तुल वसल सां गॾिबो त लाम आहे त फतह ईंदी, न त अल किताब अल फुरक़ान, पर मां गॾिया पढ़ंदुसि त थींदो मूसल किताब वल फुरक़ान। छा ॾिनो? किताब तौरात ऐं फ़र्क़ु कंदड़, फ़र्क़ु कंदड़ कीअं, हक़ ऐं सच ऐं कूड़ में फ़र्क़ु कंदड़ किताब जेको बि अलाह पाक जो उहो फुरक़ान आहे। असांजे क़ुर पाक खे फुरक़ान चवंदा आहिनि, हिन तौरात खे बि अलाह पाक फुरक़ान सॾियो आहे, छो हक़ ऐं सच में फ़र्क़ु था कनि न। ठीकु आहे, छाजे करे ॾिनो अलाह पाक, लअल्लकुम, ॾिसो वरी इहो आयो अथव लअल्लकुम, हिते ॿ लफ़्ज़ गॾु आया आहिनि, लअल्लकुम मन अवी, लअल जो मतिलबु थींदो आहे मन अवी, छा थियो तहतदून, हिदायत वारा, हीउ त लफ़्ज़ कहिड़ो आहे लअल्लकुम, ॾिसो केतिरा दफ़ा इहो आयो आहे। वरी अॻिते हलूं था पिया, अलाह पाक चए थो पियो 54 नंबर आयत, वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, हाणे हिते आयो अथव ॾिसो वइज़ क़ाल, वरी जॾहिं, ऐं यादि करियो ऐं बनी इसराईल, जॾहिं क़ाल माना चयो, कंहिं चयो, मूसा अलैहिस्सलाम। तव्हां ॾिसो ही या मक़सूरा थींदी आहे न, की नुक़्तो न हूंदो आहे हिते, जिते जेकॾहिं हथ सां लिखियो हूंदो न त टाइपराइटर में जेके नुक़्ता अची था वञनि या खे, छो इहा ख़ाली वारी कोन हूंदी या मक़सूरा वारी टाइपराइटर में, त नुक़्ता अची वेंदा, पर हक़ीक़त इहा आहे त इन में नुक़्ता न थींदा आहिनि, हीअ या मक़सूरा आहे, अलिफ़ जे बराबरि आहे, हीअ या कुदड़ो न आहे। वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, जॾहिं चयो अलैहिस्सलाम, छा लिक़ौमिही माना पंहिंजी क़ौम खे, क़ौमिही पंहिंजी क़ौम खे, छा चयईं या क़ौम, पोइ हे ॾिसो ए मुंहिंजी क़ौम, हाणे हिते आयो आहे वरी या, होॾे या बनी इसराईल आयो हुयो न, हिते आयो आहे या क़ौम, छा थींदो या छा आहे, हर्फ़ निदा, कंहिंखे सॾिजे थो न उहो हर्फ़ निदा थींदो आहे। क़ौमी छा आहे, मुनादा, सॾे कंहिंखे थो, पंहिंजी क़ौम खे, या क़ौमी, हाणे इहो मुंहिंजी क़ौम सां छा लिखियलु आहे, त क़ौमी या त लिखियलु कोन्हे को, जॾहिं या लिखियलु हूंदो आहे त पोइ मुंहिंजे लाइ हूंदो आहे, इहो या हिते अंडरस्टूड आहे, हेॾी कसरा ॿुधाए थी त हीअ या हिन में आहे, या क़ौम, इहो ग्रामर जो कानून आहे, या क़ौम माना या क़ौमी, मुंहिंजी क़ौम,
पर क़ुर जो कमाल आहे इहो किन किन जाइनि ते इहो हज़फ थियल आहे, इन जो को वॾा सबब हूंदा। या क़ौमी इन्नकुम, इन शद सां ईंदो, गुनो थींदो, इन्नकुम ज़ल्लमतुम अनफुसकुम बित्तिखाज़िकुम इज्ल, ए मुंहिंजी क़ौम बेशक तव्हां ज़ुल्म कयो आहे पाण ते गाबे खे ख़ुदा करे वठण सब मां। छा कयो आहे तव्हां? बित्तिखाज़, इत्तिखाज़ माना वठणु, अख़ज़ करणु। चइबो आहे न अख़ज़ तव्हां छा कयो हिन मां तव्हांखे हेॾी सारी ॻाल्हि ॿुधाई, हिन में तव्हां छा अख़ज़ कयो, छा वरितो? इहो आहे ए मुंहिंजी क़ौम बेशक तव्हां ज़ुल्म कयो आहे कंहिं ते? पाण ते। बित्तिखाज़िकुम अल इज्ल ज़लमतुम अनफुसकुम, पंहिंजे नफ़्सनि ते पाण ते ज़ुल्म कयो अथव। ज़ालिमो छा कयो आहे तव्हां? बित्तिखाज़िकुम अल इज्ल, पाण ते गाबे खे ख़ुदा करे वठण सां तव्हां इहो ज़ुल्म कयो आहे। पोइ फतूबू, तंहिं करे मोटो, काॾे मोटो? इला बार एकुम, पंहिंजे पालनहार ॾांहुं तौबा ताइब थियो। मिन इला, असां पढ़ियोसीं न इहो, मिन माना खां, फ्रॉम, इला माना टू, मिन फ्रॉम, इहे पेयर आहिनि ईअं, फ्रॉम टू, फ्रॉम 3 PM to 4 PM, मिन इला, फ्रॉम दिस आया नंबर 6 इला आयत नंबर 6 7 और 8 हिन खां हिन ताईं, इला बार एकुम, कंहिं वटि? पंहिंजे रब ॾे मोटो वापसि सभई कुम तव्हां। पोइ छा आयो आहे? फ़क़्तुलू अनफुसकुम, क़त्ल कयो पंहिंजो पाण खे ऐं कोह पाण खे। हाणे इन में माण्हू चवंदा हूंदासीं वॾी अलाह, के माण्हू जेके क़ुर खे सम्झनि कोन था न, उन करे इन लफ़्ज़नि खे ग़लति नमूने था खणनि। क़ुर में माण्हुनि खे कोह बसि ईअं एॾो एॾो अलाह पाक जो ऑर्डर जेको आहे, नौज़ बिल्लाह मिन, अलाह पाक राहिमीन आहे। मुला ॿुधाइनि था त अलाह हीअ सज़ा ॾींदो, अलाह हीअं सज़ा ॾींदो। अलाह राहिमीन आहे, अलाह बेशक राहिमीन आहे, पर अलाह मुनसिफ़ आहे, इहा ॻाल्हि बि आहे। ऐं अलाह जी शरीयत, अलाह जो माना अलाह पाक जो कानून आहे। अलाह पाक जो कानून आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो दीन ते अची वियो त दीन खां फिरो न, जेको दीन जो फिरंदो त हुनजी सज़ा मौत आहे, कानून आहे इहो। ॿियनि मुल्कनि में छा कानून कोन्हनि छा अहिड़ा? मौत जा कानून आहिनि, जेको कंहिंखे मारींदो कानून आहे हुनजो। दुनिया जे कानूननि में कानून आहे त हुनखे मारे छॾियो। अलाह जो दीन आहे न, अलाह पंहिंजे दीन जो कानून ॾसींदो न। अलाह जो ज़िंदगी जे लाइ, माण्हुनि जे लाइ बि कानून आहे त रहो कीअं, कीअं मामला कयो, कीअं शादियूं कयो, कंहिंसां शादी करणी आहे, कंहिंसां न करणी, कंहिंसां तलकात रखिणो आहे, कंहिंसां तलकात न रखिणो आहे, इहे बि कानून आहिनि। ऐं दीन लाइ बि कानून आहे, अलाह जी हिकिड़ाई लाइ। अलाह पैदा कयो आहे जिन्हनि इंसान खे कंहिंजे लाइ? पंहिंजी इबादत लाइ। इबादत लाइ त जेको आहे पोइ मलाइक बि हुया, अलाए केतिरा मलाइक पैदा पिया थियनि, पर अलाह पाक इंसान जिन खे ख़लकियो पंहिंजी इबादत लाइ। ऐं जॾहिं उहा इबादत जंहिं तरीक़े सां कजे थी, उहा जंहिं नबी सॻोरे ॿुधाई, उनजे तव्हां ख़िलाफ़ वेंदव, जेको अलाह पाक खे नाराज़ करे, गुनाह हल्को फुल्को बि अचिणा, अलाह पाक तौबा ताइब थियो, माफ़ कंदो आहे। ओए फताब अलैकुम, अलाह पाक इन हुआ तवाबुर रहीम, अलाह साईं बेशक माफ़ी ॾींदड़ महिरबान आहे। पर ही जेका ॻाल्हि कयो था पिया, तव्हां पूॼियो था बुत उनखे, गाबे खे, इहा अलाह पाक खे पसंदि न आहे। पोइ उनजी सज़ा कयो, न त तव्हांखे आख़िरत में सज़ा मिलंदी। यानी जेकॾहिं हिते जो कंहिं सुवाल पुछियो लास्ट क्लास में असांजे हिते नॉर्थ अमेरिका वारे में, दादा जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं हिते कंहिंखे का सज़ा ॾिजे थी पई, त पोइ भला माना हुनखे आख़िरत में मिलंदी छा सज़ा, जेको दीन खां मुंहिंजो? ही मूसा अलैहिस्सलाम उन नबी मौजूदु हुयो, उन ॾसी त बाबा ही तव्हां इम्प्लीमेंट कंदव सज़ा जेका अलाह पाक ॾसी आहे, त पोइ उनखे माफ़ कंदो। बाक़ी हूअं अलाह पाक जो कानून कहिड़ो आहे? हिते तो माफ़, हिते जेका सज़ा जंहिंखे ॾिजे थी पई, उते सज़ा ॾींदो या न ॾींदो, इहो अलाह पाक जो कानून कहिड़ो आहे? फ़िक़ह जूं ॻाल्हियूं आहिनि, वल्लाह आलम। पर असां काफ़ी तव्हां आयतुनि में ॾिसंदव त अलाह पाक चए थो हिते सज़ा आहे, मथे अञा वधीक आहे। माना अहिड़ा गुनाह बि आहिनि जंहिंजे अलाह पाक चए थो तव्हांखे हिते सज़ा आहे दुनिया में, ख़्वारी जो अज़ाब आहे, त उते अञा सख़्तु अज़ाब आहे। माना का ॻाल्हि त आहे न। इन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त हाणे अलाह पाक फरमाए थो, जॾहिं चयो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे, ले क़ौमी ही, या क़ौम में, ए मुंहिंजी क़ौम,
तव्हां ज़ुल्म कयो आहे पाण ते गाबे खे ख़ुदा करे वठण सभां पोइ छा कयो फतूबू पोइ तंहिं करे मोटो तौबा ताइब थियो कंहिं तां इला बारे पंहिंजे पालण ॾांहुं पोइ छा कयो फ़क़्तुलू ऐं क़तल कयो हक़ीक़त में हीउ लफ़्ज़ मां हिते करेक्शन कई हीउ लफ़्ज़ ग़लति आहे छो जो कोहण ऐं क़तल करण में फ़र्क़ु आहे कोहो बाक़ाइदे माना जेके जीअं माण्हू काती हलाए ईअं करे ऐं जेकॾहिं तरार हुजे त क़तल कयो हिकिड़ी वार सां थी वेंदो क़तल थी कोहो बाक़ाइदे हुनखे आस्ते आस्ते हलाइजे छुरी इहो लफ़्ज़ में फ़र्क़ु आहे त हिनखे करेक्ट करण जी ज़रूरत आहे मुंहिंजे ख़्याल में को न चइजे त बहितर किताबनि लिखियो आहे मुंहिंजे ख़्याल में इहो मुनासिबु न आहे ॿियो मुनासिबु लफ़्ज़ कहिड़ो तव्हां क़ुर पाक में ॾिसंदव नबियुनि जे लाइ जेको चयल आहे उहो नामुनासिबु आहे उन्हनि खे करेक्ट करण जी ज़रूरत आहे त नबी सॻोरो आयो डिॼण न डिॼण लाइ कोन हूंदो आहे ख़बरदार करणु नज़ीरुनि जेको इस्तेमालु थींदो आहे न माण्हू चवंदा आहिनि नबी सॻोरो आयो डिॼण न डिॼण न उनजी माना डिफरेंट थी निकिरे सिंधी में ख़बरदार करणु बहितरु इहो लफ़्ज़ आहे त फ़क़्तुल अनफुसकुम ज़ालिकुम ख़ैरुन तव्हां लाइ इहो बहितरु आहे जेकॾहिं इहो ईअं ज़ुल्म हुजे कंहिंखे मारणु त पोइ अलाह पाक जो लफ़्ज़ ईअं हुजे छा त ज़ालिकुम ख़ैरुन लकुम इहा शइ तव्हां लाइ बहितरु आहे इहा शइ कीअं बहितरु थींदी जेकॾहिं अलाह पाक चए थो हुनखे क़तल कयो हुनखे मारियो हिन में का हिकमत आहे न छो जो हिन त आख़िरत जेको हिन खां सख़्तु आहे ख़ैरु लकुम इंद बारे हुकुम अलाह वटि तव्हां लाइ बहितरु आहे पोइ फताब अलैकुम पोइ तव्हां लाइ अलाह पाक हुन ते बाज कयई इन हूअ तवाब रहीम बेशक उहो काल माना चयो इहो सभिनी ख़बर आहे असांखे कुल माना चओ कुल अल्लाह अहद कुल माना चओ काल माना चयो पास्ट टेंस में आहे ठीकु आहे कुल ऑर्डर आहे चओ ऐं काल चयो पोइ हलूं था पिया 55 ते वइस कुल्तुम या मूसा ऐं यादि करियो वरी इज़ आयो आहे ॾिसो केॾो दफ़ो इज़ आयो आहे ऐं इनखे हिकिड़ो दफ़ो सम्झी छॾियो बार बार आयो आहे न त जीअं तव्हांखे भुल न थिए असांखां भुल न थिए कीअं इज़ जॾहिं बि अचे त पास्ट टेंस जी ॻाल्हि थी हले पई का इज़ा अचे अलिफ अची वञेसि अॻियां त पोइ छा थींदो इज़ा मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे इज़ पास्ट टेंस जी आहे वइस कुल तुम ऐं यादि करियो हे बनी इस्राईल जॾहिं कुल तुम तव्हां चयो तुम माना तव्हां कहिड़ो सिंधी जो लफ़्ज़ आहे बाक़ाइदे उर्दू या सिंधी में चवंदा आहियूं तुम माना तव्हां हितां ई निकितल लफ़्ज़ इहे न वइस कुल तुम कुल माना चवणु चयो तुम माना तव्हां जॾहिं तव्हां चयो छा चयो या मूसा ए मूसा हाणे हिते छा आहे वरी या हर्फ़ निदा मूसा छा आहे मुनादा जंहिंखे सॼो वियो छा चयो उहो छा थींदो आहे उहो मुनादा थींदो आहे या मूसा लन नुअमिन लक ही मां टी हिकिड़ी आयत आहे पर हिनखे अलॻि अलॻि करण जो सबबु आहे हिकिड़ो हिन आयत में न हिकिड़ो इंतिहाई जेकॾहिं नालाइकी चइजे ऐं इंतिहाई हिकिड़ो लफ़्ज़ जेके इस्तेमालु करे सघजनि बेपरवाही जा ऐं हिकिड़े गुमराही जा लफ़्ज़ गुमराही चइजे उहे बनी इसराईलनि ते फिट था बीहनि जेके लफ़्ज़ हुननि चया आहिनि ऐं माना तव्हां हिते ॾिसंदो तव्हांखे पाण ख़ुदि अंदाज़ो थींदो त ही छा पिया चवनि कीअं था चवनि छा था ॻाल्हाइनि कुझु सम्झ न अचे कंट्रोल अथनि पंहिंजी ज़ुबान ते त चऊं छा था ॾिसो चवनि छा था वइस कुल तुम अलाह पाक चए थो त वइस कुल तुम ऐं यादि कयो जॾहिं तव्हां चयो हाणे थी अचे ॻाल्हि या मूसा ईअं न त ए असांजा रसूल ए नबी अलाह जा या मूसा इहो उम्मत मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इहो फ़र्क़ु आहे त या मोहम्मद न या ए नबी अलाह सभु ईअं चवंदा सभु सभु ए अलाह जा नबी छा चयूं या मूसा लन नुअमिन लन ईंदो माना हरगिज़ न हरगिज़ न कॾहिं बि न छा थींदो नुअमिन न मञींदासूं असीं नून जेको आहे नहन लाइ थींदो आहे माना असीं ईमान न आणींदासीं न मञींदासीं तो ते ईमान न आणींदासीं न मञींदासीं तोखे कंहिंखे लक तो ते या तो ते ईमान न आणींदासीं या तोखे बिल्कुलु न मञींदासीं हता माना जेसी ताईं हता जेसी ताईं अंटिल
नरा ॾिसूं अलाह जहरतन चिटो करे, अलाह खे असां साम्हूं ॾिसूं चिटो, तेसि ताईं तो ते ईमान न आणींदासीं। तूं जेको चईं थो न त अलाह पाक खे फरमाए थो, अलाह पाक चए थो, मुंहिंजो ख़ुदा चए थो, मुंहिंजो रब चए थो, तव्हांजो रब चए थो पियो, असांजो अलाह चए थो पियो, जेसि ताईं ॾिसंदासीं कोन तो ते ईमान कोन्हे। हाणे ही कॾहिं था चवनि, थोरो अंदाज़ो लॻायो, जॾहिं समुंड पार करे आया आहिनि, उते समुंड पार करण वारा अलॻि मौजिज़ा आहिनि। सूरह बक़रे जूं शुरू वारियूं जेके आयतूं आहिनि, ही जेके 2-3 रुकू, इन में अलाह पाक सॼी डिटेल कोन ॿुधाई आहे। उहे सूरह तहा में ईंदी, सूरह अल आराफ में ईंदी, सूरह कसस में ईंदी, इन्हनि जूं डिटेल ईंदियूं अञा। पर अलाह पाक हिननि जी नाफ़रमानियुनि जो तब हिते बिल्कुलु अचे थो पियो, त हुन लफ़्ज़ कहिड़ा ॻाल्हाया आहिनि, जॾहिं त हुते मौजूज़ो ॾिसी आया आहिनि, नबी जा मौजूदा ॾिठा अथऊं, अलाह पाक जो उन्हनि ते महिरबानी ख़ुदि अखियुनि सां ॾिठी आहे उन्हनि। पर लफ़्ज़ कहिड़ा था चवनि, कॾहिं न मञा त ईमान न आणींदासीं, हता नर अलाह जहरतन, ॾिसूं अलाह खे चिटो ज़ाहिर। न मञींदासीं, छा लफ़्ज़ ॾिसो न, तोखे न ईमान आणींदासीं तोते। ऐं ख़ासि तौर ते इहे केरु हूंदा, इहे सरदार। काफ़िरनि में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में आम माण्हू एॾो मुख़ालिफ़ कोन हुयो जेड़ा सरदार हुया। छो जो सरदारनि लाइ हुकुम आयो न त बराबरी करणी आहे, ग़ुलाम आहे ई कोन, ग़ुलाम जा हक़ आहिनि पंहिंजा, उते सरदारी हली वई। असांजा अॼुकल्ह बि सरदार ईअं आहिनि, उन्हनि खे ग़ुलामी खपे माण्हुनि जी, पर माण्हुनि खे पाण खे हिनखे ग़ुलामी मां आज़ादु रखणु खपे। असां न आहियूं ग़ुलाम कंहिंजा, इस्लाम त असांखे ग़ुलामी मां आज़ादु कयो आहे। असां पाण माण्हुनि जा ग़ुलाम थिया पिया आहियूं। पढ़ियल लिखियल माण्हू अनपढ़ियल जाहिलनि जा ग़ुलाम लॻा पिया आहिनि, थोरो वक़्ती फ़ाइदे जे लाइ। असांखे हिन मां निकिरणु खपे। सिस्टम ॾुखियो आहे पाकिस्तान में, ॻाल्हि कजे थी त ॾाढो ॾुखियो सिस्टम आहे, पर पोइ बि ग़ुलामी खां बचिजे। अलाह पाक चयो त तव्हां जॾहिं चयो न मञीदासूं तोखे, न ईमान आणींदासूं, पोइ छा थियो आहे, हुन ते विॼु किरी आहे। उहे माण्हू मरी विया आहिनि, उन खां पोइ अलाह पाक वरी उन्हनि खे ज़िंदा कयो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुआ सां। हाणे साइक़ छा आहे, या विॼा, ही ते कहिड़ो आहे मतिलबु, साइक़ आयो न, नर अलाह 55 56 कहिड़ो आहे, हा, सुम बअसनाकुम, हे ॾिसो, सुम बअसनाकुम मिन बअदि मौतिकुम। इहो जॾहिं हिननि चयो हो, पोइ त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि जे चङनि मुड़ुसनि खे 70 माण्हुनि खे वठी हलियो कोहे तूर ते। अलाह खे चई, मुंहिंजा मौला, मां त वठी आयो हिननि खे, हाणे मूंखां ही था पिया घुरनि था, तोखे ॾिसंदासीं ज़ाहिर, मां तोसां कलाम थो कयां, तोखे मां ई ज़ाहिर कोन ॾिठो आहे, नबी सॻोरो थी करे, प्यारो थी करे, हिननि जी वरी घुरिजा त असां तोखे साम्हूं ॾिसूं। अॼुकल्ह बि माण्हू ईअं चवंदा अथव, जेके दरिया टाइप जा माण्हू न, त अलाह आहे किथे, तव्हांखे जॾहिं आंखि कोन्हे ॾिसण जी, तव्हां डिमांड छो था कयो? तव्हां सिज में 3 मिंट बीहारे करे ॾिसी सघो था, जेको अलाह जी मख़लूक आहे। तव्हां बल्ब में त 10 मिंट अखि हणी ॾिसो, उहो ई बर्दाश्त कोन था करे सघो तव्हांजी अखि, असांजी अखि कहिड़ी ताक़त कोन्हे। अलाह पाक जी ज़ात खे कीअं ॾिसंदा? खिमड़ी में को ॾिसे 5 मिंट त अखि त निकिरी वञे। असाए कम आहे न खिमण, थंडर बोल्ट। पोइ छा थियो, अलाह पाक उन्हनि ते विॼु मोकिली, त उहे सभु मरी विया। अलाह पाक खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, तफ़सीरनि में अचे थो, मुंहिंजा मौला, ही त मरी विया, मां वरी क़ौम ॾे जो वेंदुसि, ही मां छा ॿुधायां त सभु इहे कीअं मरी विया। मूंसां त वरी ॿिया सुवाल कंदा, ज़ालिम त क़ौम आहे, गुमराही जो त को बहानो खपे मूंखे, मुंहिंजे ईमान, मुंहिंजे ताबेदारी करण जो, या मुंहिंजी उम्मत जहिड़ी आहे उन ते, मुंहिंजे हुकमनि ते हलण जो, त उन्हनि खे माना को कोन्हे, को ज़ालिमनि पंहिंजे नफ़्सनि ते ज़ालिमनि, हाणे जो वरी जो सुवाल कंदा, मां छा ॿुधायां। अलाह पाक उन्हनि खे ज़िंदा कयो हिकु हिकु करे, त उहे जे ॾिसनि अखियुनि अॻितऊं, त उहे सभु मौत मां उथिया आहिनि। हिकदमि सभई न थिया आहिनि, तफ़सीर में अचे थो, हिकु आहे, पोइ ॿियो थियो आहे, पोइ टियों थियो आहे। अलाह पाक हिकु हिकु खे ज़िंदगी ॾिनी आहे। इहे मौजूज़ो अलाह जो दुआ ॾिठूं, अलाह जी रब जी ॾिठूं, ताक़त ॾिठूं, त इहे माण्हुनि खे त हिदायत ते अचणु खपे न, पर न, इन्हनि जी हिदायत जो हिननि खे तसवुर ई कोन्हे अचण जो। हर वक़्तु को न को फितनो, फसाद,
अलाह पाक चए थो वरी उथारियो असां अव्हांखे जीअरो कयो बाद मरण जे अव्हांजे त मनावी शुक्रानो कयो अलाह कुम अलाह कुम अलाह कुम त मनावी 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 अलाह पाक अञा चए थो अॻिते पए त वज़ल्लना अलैकुमुल गमाम व अंज़लना अलैकुम मन्नस व सलवा मनो सलवा जी ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे त अचे थो पियो वज़ल्लना अलैकुमुल गमाम ऐं छांव कईसूं अवां मथां ककरनि जी जॾहिं बरपट बयान में आहे त ॿुधाऊं करण लॻा त ॿुध असांखे गर्मी खाई वई आहे गर्मी खाई वई आहे अलाह पाक उन्हनि ते छांव कई आहे अखि नथूं ॾिसनि था पिया अलाह जी महिरबानी पोइ बि इनकार करिणो आहे नबी जो पोइ बि सुवाल करणा नबीअ खां हाणे अलाह पाक ई थो चए नेमतूं यादि अलाह पाक चए थो त असां तव्हां ते छांव कई ककरनि जी ठीकु आहे न वो अंज़लना ऐं लाथो असां छा अंज़लना माना असां ऐं नाज़िल कयो असां छा औलाए कुम कुम माना तव्हां ते औला प्लस कुम औलाए कुम अल मन वसलवा अल मन मां छो चयो छो जे हमज़त वसल आहे या चवां मुल मन या मां अल मन चई सघां थो पियो अल फते फतह ईंदी अल मन वसलवा जॾहिं मूंखे इन्हनि जो ज़िक्र करिणो हुजे छड़ो मिलाइणो न आहे त मां ईअं चई सघां थो अल मन वसलवा लाथो असां छा अवां ते मन ऐं सलवा त जीअं छा कुलू खाओ अव्हां कुल माना हिकिड़े लाइ थींदो आहे कुल माना खाओ कुलू माना खाओ मिन तइये बाते सुठियुनि शयुनि मां मां रज़क ना कुम जेको रिज़क ॾिनोसूं रज़क ना असां जेको रिज़क ॾिनो कुम कंहिंखे अव्हांखे तव्हांखे ऐं पोइ छा व मां ऐं न मां माना न ज़लमू ना असां तव्हां ते को ज़ुल्म कोन कयो वलाकिन पर लेकिन ले सिंधी लफ़्ज़ आहे सिधो सो केॾा सिंधी जा लफ़्ज़ आहिनि लेकिन कानू माना हुया उहे अनफुसहुम पंहिंजो पाण ते यज़लिमून ज़ुल्म कंदड़ ज़लमू ज़लमना पंहिंजो पाण ते ज़ुल्म कंदड़ अलाह पाक त नाज़िल कयो मनो सलवा त जीअं खाओ उन मां जेको अलाह रिज़्क़ ॾिनो आहे पर हिननि उन खे कीअं नाशुक्री कई अॻिते ॾींदो ठीकु आहे कीअं ईंदो मामा 57 58 आहे वैस कुलनत खुलू ठीकु वैस कुलनत खुलू ऐं जॾहिं चयोसीं त घिड़ो हिन ॻोठ में छा कयो हाज़ी अलकरिया घिड़ो हिन ॻोठ अलकरिया घणनि तफ़सीरुनि वारनि इन खे लिखियो आहे शहर हक़ीक़त में करिया शहर न थींदो इहो ग़लति तर्जुमो आहे करिया थींदो ॻोठ छो जो शहर खे चइबो आहे बलद या बल्कि बलद बि न मदीना चइजे मदीना माना शहर बलद बि शहर चइबो आहे पर बलद ऐं मदीना में बि फ़र्क़ु आहे इन अरबी जा लफ़्ज़ आहिनि न करिया बहरहाल इहो ॻोठ चइजे जीअं उर्दू में बस्ती चइजे ॻोठ ठीकु इहो बहितर लफ़्ज़ आहे ऐं जॾहिं चयोसीं त घिड़ो हिन ॻोठ में उहो ॻोठ जो नालो छा हो अरीहा फ़कुलू मिन्हा हैस शिअतुम रगदन हिते हिन में बि आयो अथव इहो आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अलाह पाक जन्नत में रखियो त पोइ छा चई फ़कुला मिन्हा हैस शिअतुमा रगदा फ़कुला रगदन हैस फ़कुला हुते ॿ हुया न हिते फ़कुलू हिते सभिनी लाइ कुलू आयो आहे हुते ॿिनि लाइ हो पर लफ़्ज़ कहिड़ा हुया हैस शिअतुमा रगदा शिअतुमा हुयो पर तक़रीबन लफ़्ज़ साॻिया आहिनि माना खाओ तव्हां मंझंदि जितां वणेव मज़े सां ठीकु रगदन ईंदो मज़े सां मिनहा माना खाओ मंझाएसि उन मज़ा कंहिं मज़ा उन ॻोठ मां जेको तव्हांखे फसल मिले जेका बि शइ मिले उन मां ठीकु आहे हैस माना जितां वणेव ऐं शइ तुम छा थींदो आहे जेका शइ घुरो तव्हां जेका शइ तव्हां घुरो उहा खाओ मज़े सां बेफ़िक्री सां वदख़ुलू ऐं दरवाज़े खां दाख़िल थियो किथां थियो अल बाब ऐं दाख़िल थियो दरवाज़े खां कीअं सुजदन सिजदो कंदे वक़ूलू ऐं चवंदे छा
हित्ततुन हित्ततुन पोइ छा थींदो हिन सां नग़फिर लकुम पोइ असां तव्हांखे माफ़ु कंदासीं तव्हांखे यानी नग़फिर असां माफ़ु कंदासीं लकुम तव्हांखे तव्हांजूं मदायूं ख़तायाकुम ख़ता असां न चवंदा आहियूं सिंधी में वसन ज़ीदुल मोहसिनीन बल्कि असां अनक़रीब असां वधाईंदासूं चङाई कंदड़नि खे जेको चङाई कंदो हुनखे अञा वधाइबो माना मक़सदु इहो आहे त अलाह पाक हिननि खे छो जो सफ़र ते वञनि पिया न उतो मिस्र मां निकिरी काॾे पिया वञनि मूसा अलैहिस्सलाम काॾे पियो वठी वञनि उन्हनि खे फ़लस्तीन ॾे जितां आया हुआ जितां यूसुफ़ ऐं हुनजा याक़ूब अलैहिस्सलाम आयो मिस्र में हाणे मिस्र मां वापसि था थियनि त उन विच में जॾहिं उन्हनि खे अलाह पाक चयो वयस्कुलना माना असां चयोसीं त घिड़ो हिन ॻोठ में जेको फ़लस्तीन जो हिकिड़ो ॻोठु हुयो हिन ॻोठ फ़लस्तीन वॾो इलाइक़ो हुयो तमामु घिड़ो हिन ॻोठ में पोइ तव्हां खाओ मंझंदि जितां वणेव जेको तव्हां घुरो मज़े सां खाओ ऐं दरवाज़े खां अॻे दरवाज़ा हूंदा न शहरनि में शिकारपुर जा 8 दरवाज़ा मशहूरु आहिनि ऐं किथे माना तव्हां कंहिं बि किले में वेंदव त हुननि जा दरवाज़ा हूंदा आहिनि शहरनि जा दरवाज़ा हूंदा कोट हूंदा हुया ठीकु आहे न बचाव जे लाइ ऐं दरवाज़े खां सिजदो कंदड़ थी लंघो के चवनि था अलाह पाक जो फिज़िकल सिजदो हुयो के चवनि पिया त माना ख़ुशू ख़ुशू सां पंहिंजी वॾाई खां बग़ैर छो जो सिजदे में हेठि हूंदो आहे न मुंहुं सफ़ा ज़मीन में वञी लॻंदो आहे त जेकॾहिं फिज़िकल सिजदो न पियो हुजे हा त माना तव्हां वॾाई कंदड़ न थियो माना ख़ुशू ऐं ख़शिय वारा डिॼंदड़ अलाह खां डिॼंदड़ थी करे पोइ अंदरि दाख़िल थियो उन शहर में त पोइ अलाह पाक चए थो ऐं चओ लफ़्ज़ कहिड़ो हित्ततुन माना बख़्श असांजा ॾोह हित्ततुन माना ऐं चओ इहो त बख़्श असांजा ॾोह छो एॾा ॾोह त करे आया न हाणे शहर में वञी घरनि था जिते हुनखे पुॼणो हुयो त 2 कंडीशन हुयूं इहो सिजदो कंदड़ थी दाख़िल थियो ऐं चओ छा लफ़्ज़ कहिड़ा सॉरी असांजा ॾोह बख़्श त पोइ अलाह पाक चए थो असां माफ़ु कंदासीं तव्हांखे तव्हांजूं ख़ताऊं ऐं करियूं असां वधाईंदासीं चङाई कंदड़नि खे अञा वधीक इनशा ताला ठीकु आहे उहो शहर जो नालो छा हो अरीहा पर थियो छा फबद्दल हीअ मां अलॻि रखियो आहे हीअ बिल्कुलु आयत जो हिसो आहे हीअ आयत हिन जो हिसो आहे पर हिन खे मां माना में बि अलॻि रखियो आहे हिन मानत में बि कयूं छा इहो तज़ीम करण जे लाइ या उनखे मञण जे बजाए उन लफ़्ज़ ई फेराए छॾिया पोइ उन्हनि छा कयो तब्दील कयो अल्लज़ीन ज़लमू जेके हुया ज़ालिम कौलन उहो कौल ई उन्हनि फेरे छॾियो ग़ैर लज़ीब कंहिं ॿिए सां ग़ैर माना को ॿियो थियो पर ग़ैर सां हीअ ग़ैर आहे इन जो असांजो त न असां माना हीअ ग़ैर मुआमा ॿियो आहे तब्दील ॿियो आहे कोई ग़ैर अदर दैन थींदो आहे अल्लज़ी ग़ैर लज़ी क़ील लहुम पोइ चयूं छा उहो जेको चयो वियो उन्हनि खे क़ील लहुम माना उन्हनि खे जेको चयो वियो हुयो उन्हनि खे छॾे ॿियो लफ़्ज़ वञी कयूं उन बदिलाए छॾियऊं पोइ अलाह पाक छा कयो फअंज़लना पोइ असां पोइ लाथोसूं या असां लाथो अल्लज़ीन उन्हनि मथां जिन ज़ल्मू जिन ज़ुल्म कयो हो रिजज़न अज़ाब आसमान मां मिन समाए बिमा कानू यफ़्सुकून पोइ छाकाणि त हुया उहे नाफ़रमानी कंदा जिन नाफ़रमानी कई अलाह पाक उन्हनि ते अज़ाब नाज़िल कयो पोइ वबा आई पोइ वरी वबा मां अलाह पाक उन्हनि खे शिफ़ा ॾिनी नबियुनि जी दुआ सां ठीकु आहे लफ़्ज़ कहिड़ो हुयो अलाह पाक फरमायो हित्ततुन हाय हा हबशी मिली मां ईंदो आहे बख़्श असांजा ॾोह पर हुननि चयो छा बदिलाए करे हिंततुन माना कणिक हिंततुन अहिड़ी ॾिसो माना केॾी इहा गुमराही आहे हद दर्जे जी जेको अलाह पाक तव्हांखे ॾसो ॾिनो आहे तव्हांखे उहो चवण में कहिड़ी तकलीफ़ थी थिए पोइ इहो ज़ुल्म कयो न पाण ते या इहो चवनि था हबतुन माना कणिक जो संग हाणे इहो चवंदे दाख़िल थिया त अलाह पाक हुकुम न मञूं न माना हाणे 60 आख़िरी आयत आहे वइज़ तस्का मूसा लिक़ौमिही ऐं जॾहिं घुरियो पाणी हज़रत मूसा अलैहिस्सलाम कंहिंजे लाइ ले क़ौमिही पंहिंजे क़ौम लाइ हिनखे ॻाढ़े में अचणु खपंदो ले क़ौमिही पंहिंजी क़ौम लाइ मूसा अलैहिस्सलाम घुरियो पाणी तॾहिं छा चयोसूं त हणो एतिरे माना हण
बे असाक पंहिंजी लठ, अल हजर माना पढ़ण ते हण, अलाह पाक चयोसि त पंहिंजी लठ हण हिकिड़े पथर ते। फन फजरत मिन हुस्नता अशरतन ऐनन या ऐना ईअं चइजे। पोइ थियो छा, पोइ फाटी निकिता मंझांसि 12 चश्मा, ही 12 ऐनन माना चश्मा। पोइ क़द अलिम कुल अनासिम मशरबहुम, पोइ सुञाणे वरितो हर माण्हू आहे, हर कबीले या हर ख़ानदान, 12 हुया न, पंहिंजो तड़ पंहिंजी पीच सुञाणे वरिती उन्हनि त हिकिड़ो हिकिड़ो चश्मो करे उन्हनि खयो त भई असांजो असांजो असांजो। पोइ चयोसि अलाह पाक चयो त कुलू वशरबू, खाओ पीओ अलाह जे रिज़्क ॾिनल रिज़्क मंझां, मिर रिज़्क लाहे, मिन माना मंझां अलाह जे रिज़्क जे, वला तअसौ फिल अर्द मुफ़्सिदीन, ऐं न बिगाड़ विझो ज़मीन में फसादी थी। इहो थियो 60 नंबर आयत असांजी आख़िरी इंशाअल्लाह ताला, ठीकु आहे। माना 12 चश्मा फुटी निकिता जॾहिं अलाह हज़रत मूसा सां हुकुम कयो त इन ते तव्हां डट हणो, ठीकु आहे। हाणे हीउ जेको आहे ही असांखे उन में क्वेश्चन इहो कयोसीं हुन में पंहिंजे ग्रुप में, त ही छा थींदो आहे, ही हिनखे छा पोइ सम्झंदा, टाइम कोन्हे, इंशाअल्लाह चलो पोल था करे वठूं तकिड़ो, ठीकु आहे साईं, पोल करे था वठूं तकिड़ो।